चंद्रावती पर्यटमध्ये जय बाबा गये मला मार के ओ हातामध्ये करे ओ माई हातामध्ये करे आओ हातामध्ये माई हातामध्ये करे जय रागी आवारो राम राम ओ माई हातामध्ये ॾिसो जेके बाबा जा दीवाना हूंदा आहिनि उहे न आंधी ॾिसंदा आहिनि न तूफ़ान न डॉक्टरनि जो ॿुधंदा आहिनि। नैना आंटी आई आहे पूरे साल खां पोइ उन्हनि खे डॉक्टर मना कई आहे ॾाकण लहण लाइ, पर तॾहिं बि चयो मंगल ॾींहुं मां अचां थी। त बाबा पंहिंजे शेवकनि जी पत पाण ई रखंदा आहिनि। त सभई मिली करे छा चयो, दीवाने तेरे आए बाबा तेरी नगरी में, दीवाने तेरे बाबा तेरी नगरी में, अफसाने दिल के लाए। मैं दीवानी मैं दीवानी मैं दीवानी हो गई, दीवाने तेरे बाबा
सभई ध्यान सां ॿुधो इहा कथा। मकर जेका आहे उहो शनि भॻवान जी राशि थींदी आहे। त अॼु जे ॾींहुं जेको सूरज भॻवान आहे, जेको शनि देवता जो केरु आहे, पिता आहे। शनि जो पिता केरु आहे? शनि जो पिता सूरज भॻवान। उहे अॼु पंहिंजे पुट जे घर वेंदा आहिनि अॼु जे ॾींहं ते, ऐं ॿिन्ही जी दुश्मनी आहे, सूरज जी बि ऐं शनि जी बि। पीउ पुट आहिनि, ॿई देवता आहिनि, तॾहिं बि उन्हनि जी छा आहे? दुश्मनी आहे। त ॾिसो, इंसान जो ॾोह कान्हे, देवताउनि में बि उहो सभु आहे। भई पीउ पुट पाण में न ॻाल्हाईंदा। हाणे छो न ॻाल्हाईंदा? भई थोरो शांती करे वियो, सभई आसे पासे वारनि खे शांत करायो। बोल बाबा हरदास साहिब की। सूरज भॻवान जो जेको नेचर हूंदो हो, स्वभाव हूंदो हो, ॾाढो गरम हूंदो हो, तिखो स्वभाव हूंदो हो। ऐं सूरज भॻवान जी जेका ज़ाल हुई, उनजो नालो छा हूंदो हो? शनि जी मां ठाहिया हुई, लेकिन संध्या, उनजो नालो हूंदो हो संध्या। संध्या ॾाढो परेशान थी वई, जीअं पाण खे केरु केरु परेशान थी वेंदा आहिनि न मंदिर में, केरु गुस्सो कंदो आहे त तीअं उहा संध्या बि ॾाढी परेशान थी वई। भई सूरज जो जेको स्वभाव आहे उहो छा आहे? ॾाढो तिखो आहे। त दिलि में सोचे थी, मां हिकु कमु थी करां, पंहिंजी हिकु छाया ठाहियां थी, ऐं उन छाया खे संध्या करे हिते विहारे वञा थी, ऐं पाण हिकु ॿिनि सालनि लाइ मां हली थी वञा किथे अकेली जॻह ते। मां वञी करे पंहिंजो मेडिटेशन, पंहिंजी वञी करे तपस्या करां थी। त बराबरि उहा छाया तयारु कयईं, उन छाया खे संध्या ठाहे करे उते रहाए वई, ऐं पाण हली वई जंगलनि में, पर्वत ते पंहिंजी तपस्या करण लाइ। 2-3 साल थी विया, हिनखे उते मज़ो अची वियो। हितां वरी संध्या खे 2 ॿार ॼाया। हिकु जो नालो हुयो यमी ऐं हिकु जो नालो हुयो शनि। हिकु जो नालो हुयो यमी ऐं हिकु जो नालो हुयो शनि। हाणे जॾहिं सूरज भॻवान ॾिसे थो, चए थो मुंहिंजा ॿिया पुट त सभई ॿिया ॿार जेके आहिनि उहे त मूं वांगुरु गोरा पैदा थिया, हे छो भला ॿई कारा पैदा थिया आहिनि? गोल गोदरी वारे घनश्याम की। छो त संध्या ॾाढी गोरी हुई, ऐं जेका छाया जेको पाछो ठहंदो आहे हमेशह कारो ठहंदो आहे। हाणे ॿार थी विया, वेहे थो मेडिटेशन में, ऐं दिव्य दृष्टि सां ॾिसे थो भई माजरो छा आहे सॼो, भई थिए छा वेठो, ॿार इहे कारा छो वेठा अचनि। हाणे जॾहिं दिव्य दृष्टि सां ॾिठई त हुनखे ॾिसण आयो भई संध्या किथे वेठी आहे, तपस्या वेठी करे, ऐं हिते मूंसां केरु रहियल आहे? छाया रहियल आहे। ॾाढी नफ़रत थी वियसि। चए थो मूंखे छाया सां मूंखे न रहणो आहे, मूंखे सिर्फ़ु पंहिंजी संध्या सां रहणो आहे, मूंखे कारा ॿार न खपनि। छा कंदो हो? पंहिंजा जेके पहिरीं साल जा ॿार हुयसि, संध्या जा ॿार, उन्हनि खे पंहिंजे हथनि सां खाधो खाराईंदो हो। पोइ जीअं अञा वीचारो शनि अचे, उथी करे हली वेंदो, चवंदो सभई पाण ई खाओ, ऐं वरी खेॾंदो हो उन्हनि सां, पंहिंजे ॿारनि सां, संध्या जे ॿारनि सां। पर जीअं अञा शनि अची वञे, चवंदो रांदि ख़तम, बसि अभी नहीं खेलेंगे। त शनि वीचारे खे ॾाढो दुख थींदो हो ऐं ॾाढो गुस्सो बि ईंदो हुयुसि। पर पीउ हुयुसि, कुझु चई न पियो सघे। सोचंदो वेही करे भई हिन सॼे में मुंहिंजी ग़लती छा आहे? हिननि त पाण जे लाइ छा छा कयो, छाया ठाहियो, छाया मां ॿार थिया, असांजी छा ग़लती आहे? त ॾाढो शनि भॻवान खे दिलि में छा हुयो? गुस्सो हुयो। छा कंदो हो? घर खां ॿाहिरि वञी सभिनी सां विड़ी ईंदो हो, ऐं उहो गुस्सो सभिनी जे मथां कढी ईंदो हो। वरी साधू संतनि ते ॾाढो गुस्सो ईंदो हो, भई छा भॻवान आहे छा? अगरि भॻवान हुजे हा त पोइ मूं जहिड़े ॿार खे छो थो अहिड़ी सज़ा ॾे? मूं ॿार छा कयो? हिन वॾनि सभु पाण में कयो, मुंहिंजी छा ग़लती आहे? त भॻवान में बि हुनजो विश्वास टुटी पियो। ॿाहिरि जेके साधू संत वेहंदा हुआ, तपस्या वेही कंदा हुआ, पहाड़नि ते वेही करे, वञी करे उन्हनि खे बि धिको ॾेई ईंदो हो, जेके साधू संत हूंदा हुआ, छो त ॾाढो अंदरि गुस्सो हुयुसि। हिकु दफ़ो हनुमान वेठी हुते तपस्या कई।
हाणे हिनखे न ख़बर हुई भई हनुमान ॾाढो शक्तिशाली आहे। हिनखे न ख़बर हुई कि हनुमान ॾाढो शक्तिशाली आहे। हिन त सूरज भॻवान खे बि पंहिंजे मुख में विझी छॾियो, भई हुनजे पिता खां बि वधीक शक्तिवान आहे। हाणे छा कई, वञी करे हनुमान खे बि ट्रबल करणु शुरू कई, उनखे बि तंग करणु शुरू कई। पर हनुमान जेके हुया ॾाढो पावरफुल हुया। उन्हनि छा कयो, पुछ में शनि खे वेड़े छॾियो, पंहिंजी पुछ में शनि खे पकड़े छॾियो। हाणे शनि फर्स्ट टाइम ॾिठो भई कोई अहिड़ो पावरफुल साधु आहे या साधु आहे जेको मूंखे पकड़े वेठो। त शनि माफ़ी वठणु चालू कई। पहिरियों दफ़ो हनुमान हुनखे वठी वियो, पुछ में पकड़े करे। सभिनी देवता उते वेठा हुया, सभिनी देवताउनि जे विच में वठी वियो, भई हिन जो फ़ैसिलो करो, हिन ॿार खे सज़ा ॾियो, छो त हिन ॾाढे साधु संतनि खे तंग कयो आहे। त सभई देवता चवनि था हा बराबरि असांखे शनि खे सज़ा ॾियणु खपे। पोइ हनुमान भॻवान हुन सां ॻाल्हाए थो शनि सां, भई तोखे छो गुस्सो आहे सभिनी जे मथां ऐं तूं छो सभिनी खे तंग कंदो आहीं। त घर में जेको व्यवहार थींदो हो शनि सां, कहिड़ो कहिड़ो ग़लति व्यवहार थींदो, कहिड़ो ग़लति व्यवहार थींदो, भई खाधो न खाराईंदोसि पिता ॿियनि खे खाराईंदो, उनखे न खाराईंदो, या ॿियनि सां रांदि खेॾंदो, जॾहिं शनि जो नंबर अचे त रांदि ई बंदि थी वेंदी। माना ॾाढी नफ़रत झेलणी पई शनि खे। हाणे उहा सॼी ॻाल्हि जॾहिं हनुमान खे ॿुधाई त हनुमान भॻवान हुनखे चवनि था भई जेको बि तूं करी वेठो ग़लति कमु, उनमें तुंहिंजी ग़लती कान्हे, तोखे गुस्सो ॼाणण वारा तुंहिंजा पिता आहिनि। हाणे हिकु कमु कंदासीं, तोखे बिज़ी रखंदासीं, भई तूं बिज़ी हूंदे त तोखे गुस्सो बि यादि न हूंदो ऐं तूं उहे झूनियूं ॻाल्हियूं सभई विसरी वेंदे। तोखे असां सभिनी खां वधीक शक्ति ॾियूं था, तोखे असां सभिनी खां वधीक शक्ति ॾियूं था। अॼु खां वठी तूं सभिनी जे कर्मनि जो हिसाबु लिखंदे, हिकु हिकु मिंट, भई केरु ग़लति कर्म करे थो उहो तूं लिखंदे, केरु सही कर्म करे थो उहो बि तूं लिखंदे, ऐं जेके सुठा कर्म करनि था उन्हनि खे तूं मालामाल करे छॾींदे। शनि भॻवान या त राजा मां रंक बणाए छॾींदो आहे या वरी रंक मां राजा बणाए छॾींदो आहे। त तूं कर्मनि जो हिसाब किताब कंदे, त जेके सुठा कर्म करनि था उन्हनि खे तूं सभु कुझु भरपूर ॾींदे, नौकर चाकर, गाॾियूं, बंगला, पैसो। पर जेके ख़राब कर्म करनि था उन्हनि खे बि तूं न छॾींदे, उन्हनि खे बि तूं दुख में दुख ॾेई करे उन्हनि खां तूं तपस्या कराईंदे, जेसि ताईं उहे भॻवान जे अॻियां नथा झुकनि पियो उन्हनि खे तूं दुख ॾींदे। बोलो शनि देवता की, बोलो सूरज भगवान की।